ये जबल जेको आहे न सफ़ा जबल ऐं हुन पासे गंगा ते मरवा मेराज सफ़र हुतां खां शुरू थियो। हीअ जेको आहे इहो अमा हाजरा जो निशानी जेको पाणीअ जे अचण हीअ जबल अञा बि उहो ई बीठल आहे पुराणो। अली आयो आहे ॾिसे पियो अली मोहम्मद अहमदाबाद अली पाण आ रहा अली चाचा मैंने आ रहा अले वाली दिस हां अली तो का मुबारक हो जाए पूरे से लाइव प्रोग्राम दिस शाहनवाज़ बि आयो आहे। शाहनवाज़ ॾिसे पियो इरफान तनोली बि ॾिसे पियो। शाहनवाज़ माशाल्लाह चयो कुर्बा सफ़ा मरवे मां असीं वञूं पिया ॿाहिरि हज़ूर सल्लल्लाहु जी पैजा जी जॻह खां थींदा जन्नतुल मौला ऐं जन्नतुल मौला खां पोइ मस्जिद जिन हीअ सफ़ा मरवा हींअर हीअ असीं सफ़ा वारी साइड ते बीठा आहियूं। हीअ हेठि लहे पियो पहाड़ी थोरी आहे मथे ऐं हुन साइड परियां जेके साम्हूं ॾिसिजे पियो इहा मरवा वारी साइड आहे ॿिए पासे हीअ सफ़ा वारी साइड आहे। अच्छा ॿुधायूं हाणे सफ़ा मरवे पिया वञूं। सफ़ा मरवो सफ़ा था लथा आहियूं मरवे तां पिया वञूं। इंशाअल्लाह हाणे वाटनि क़दमनि खां पोइ सायूं बतियूं ईंदियूं जिते हाजी सगुरा रमी कंदा आहिनि दौड़ंदा आहिनि। पोइ इंशाअल्लाह तव्हांखे उहा जॻह ॾेखारींदा जेका हाणे आहिनि क़रीब अचण वारी आहे। सायूं बतियूं ॾिसंदा हूंदा तव्हां या हिते हाजी दौड़ंदा आहिनि जेके अॻियां दौड़ंदा वञनि तव्हां ख़ुदि ॾिसो। मायूं हिते कोन दौड़ंदियूं आहिनि सिर्फ़ु मर्द दौड़ंदा आहिनि त इहो मायुनि जे लाइ हुकुम आहे त उहे भले पैदल हलनि बाक़ी मर्द दौड़ंदा ही मर्द दौड़नि पिया हिते तव्हां ॾिसी सघो था। असीं उमिरो कोन पिया करियूं इन करे असां ते इहा पाबंदी लागू कोन्हे। असीं ज़ियारत जे लाइ पिया वञूं हितां गुज़रूं पिया। हे माण्हू सभु दौड़ंदा वञनि पिया हितां। असीं हितां ॿाहिरि निकिरंदासीं हिन पासे ॿाहिरि निकिरंदासीं त हितां जीअं गेट खां ॿाहिरि थो माण्हू निकिरे त हीअ मथे जेके हिते बादशाह आहिनि उन्हनि जा महल ठहियल आहिनि। हीअ ॿाहिरि हिन पासे हीअ महल आहे बादशाहनि जो। हिते जा जेके बादशाह आहिनि उहे ईंदा आहिनि ज़ियारत जे लाइ उमिरे जे लाइ त हिते अची स्टे कंदा आहिनि। हेलीकॉप्टर हिते मथे लहंदा आहिनि ऐं हिते अञा हरम जो कमु बि हले पियो क्रेन लॻल आहे। इहो साम्हूं हिकिड़ी हेॾे रंग जी बिल्डिंग तव्हांखे नज़र ईंदी हूंदी इहा हज़ूर सल्लल्लाहु जे पैदाश जी जॻह आहे। जबल खां हेठि बिल्कुलु जबल जे हेठि किनारे ते हज़ूर सल्लल्लाहु जो पहिरियों घर मुबारक जिते हींअर इहा लाइब्रेरी ठहियल आहे।
ऐं हिते हींअर थधी थधी थोड़ी हवा बि लॻी रही आहे। तमामु बहितरीनु माहौल आहे। मौसम थोड़ी गर्म आहे, उन हिसाब सां थोड़ी थधी थोड़ी गर्म केॾी महिल ईअं महसूसु थिए थी। हीअ हरम आहे। शाना दुआ अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि करे। ही हिन साइड ते इहो मक्का टावर आहे। हेॾां ज़ियारत जे लाइ हलंदा या होॾां हलूं? ही साम्हूं जेकी बिल्डिंग आहे या परे खां तव्हांखे ॾेखारियां पियो। और हाणे असीं जेको त वेंदासीं हेॾां जन्नतल मौला में। हेॾां ज़ियारत करे आया आहिनि, हेॾे कोन था असीं वञूं हींअर। हा शाहनवाज़ सभिनि खे मुबारकूं पियो ॾे। हे सभु शाहनवाज़ तूं भले हिननि खे ॾिसी वटि मुबारकूं ख़ैर मुबारकूं वठी लाइ सभिनि खां। ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। महिरबानी जो असांखे लाइव तव्हां ॾिसी रहिया आहियो। ईअं सम्झो त तव्हां हिते आहियो असां सां गॾु। अञा रूबरू अव्हांखे अलाह साईं घुराईंदो। चए थो साईं नूरू ॾेखार। जमीला अशफिया जमीला मुबारक हूं, मुबारक हूं। तव्हां त इंशाअल्लाह ही ॾिसी विया आहियो। वरी बि अलाह साईं तव्हांखे घुराईंदो हिन दर ते, हिन धरतीअ ते, पाक महबूब जे मुल्क। इरफान बि ॾिसे पियो। इरफान हाजी इरफान सुहाग जिद्दे मां असांजे कंपनीअ जो आहे, दोस्त आहे। हाँ थोड़ो जन्नतल मौला ज़्यादा थोड़ो पंधु आहे त आउं हिनखे जेको सो बंदि कंदुसि। थोड़ी देरि खां पोइ वरी हलाईंदासीं। हे हिन पासे जबल आहिनि। पहिरीं हिननि जबलनि ते आबादी हुई जेका हींअर ख़तमु करे मथे रोड ठाहिया अथनि ऐं उहा आबादी ख़तमु करे छॾी आहे। कुझु सुरंगूं ठाहियूं अथनि। हा शाहनवाज़ घर वारनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम चइजो। सभिनि खे असां ॿियनि हिननि सभिनि हाजियुनि जे तरफ़ां। ये सुरंगूं हे साम्हूं सुरंगूं तव्हांखे नज़र ईंदियूं। हितां ॿाहिरि निकिरिजे थो त इहे सुरंगूं डायरेक्ट मीना ताईं थियूं वञनि। जॾहिं हज जो टाइम हूंदो आहे त इन्हनि सुरंगुनि मां हितां हाजी पैदल मीना ताईं वेंदा आहिनि। इहे मीना थियूं वञनि सुरंगूं। फजर जो टाइम थींदो आहे, फजर नमाज़ पढ़ंदा आहिनि। फजर नमाज़ पढ़ी पोइ उन्हनि सुरंगुनि मां पैदल सभु निकिरी वेंदा आहिनि। जेके बसुनि में वेंदा आहिनि त उन्हनि जो अलॻि सिस्टम हूंदो आहे। बाक़ी जेके हितां निकिरंदा आहिनि हरम खां सुनत मुताबिक़ उहे हितां अंदरां वेंदा आहिनि। हितां वेझो तक़रीबन 3 किलोमीटर आहे। जुनेद अशरफी मीरानी माशाल्लाह दुआ में याद। जी जुनेद भाई आपको भी अल्लाह ताला खुश करे। और जुल्फ़कार हुसैन भी इल्तिमा से दुआ कर रहा है, उसको भी अल्लाह ताला जायज़ मकसद पूरा फरमाए। जमील वार लिखो अकरम साईं तव्हांजा भाग भला। अदा भाग बस माइटनि जूं दुआऊं आहिनि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा महिरबानियूं आहिनि, कुर्बान जंहिं हीअ धरती नसीब कई आहे। परवेज़ अली तुर्क माशाल्लाह साईं दुआ में याद। जी परवेज़ तव्हांखे बि अल्लाह ताला ख़ुशि करे। असीं हाणे हितां ई हेठां गुज़रूं पिया। हिते ही बाथरूमनि जो सिस्टम आहे, सीढ़ियूं आहिनि, उन खां पोइ मथे चढ़ंदासीं। नवीद गौर बि ॾिसी रहियो आहे। उन भाॼी महिरबानी अल्लाह ताला तव्हांखे बि हे मुक़दस जॻहियूं नसीब फरमा।
ही बाथरूमनि जो सॼो विज़ू करण जो सिस्टम आहे। हे सीढ़ियूं ॿाहिरि वञनि पियूं जन्नत अल मौला वारी साइड ॾांहुं। अली मोहम्मद तुर्क बि ॾिसी रहियो आहे, मोहम्मद आसिफ बिरोई करमी। हिन वीडियो लाइव हलाइण जो मक़सदु असांजो कुझु अहिड़ा दोस्त हुआ जिन जी ख़्वाहिश हुई त असीं बि इहे ज़ियारतूं करियूं, त उहे ज़ियारतूं सोचियोसीं त असीं कयूं पिया त उन्हनि दोस्तनि खे बि कुझु दीदार कराइजे, त लाइव हलायो आहे। हाणे अॻियां हिकिड़ी तव्हांखे आउं ज़ियारत करायां थो। ज़ियारत खणी न ई चऊं उनखे, पर हज़रत अबू हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको चाचो हो अबू जहल काफ़र हो, उनखे त पाण हज़रत नथा चई सघूं। ऐं मां अला त चवां मूंखां थोरो निकिरी वियो ज़बान खां। अली पियो चए साईं असां लाइ वधि खां वधि दुआ, अली भाउ तोखे बि अलाह ताला ख़ुशि करे। हे साम्हूं वण तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, इहे मथे इहो अबू जहल जो घर हो हिते। हीअ हिनखे ॼारी फेरा छॾिया आहिनि, हिन में अंदरि वञण जो रस्तो बंदि करे छॾियो आहे। इहो जेको टुकड़ो आहे इहो अबू जहल जो घर आहे। हीउ जेको टुकड़ो आहे न, हिते अबू जहल जो घर हो। ऐं अली तव्हां सभिनी खे मुबारकूं पियो ॾियो उमिरि जूं। इंशाअल्लाह अली तव्हां बि ईंदा उमिरि जो कंदा, ॾाढियूं दुआऊं घुरियूं आहिनि, अलाह सां इहे दुआऊं ज़रूरु क़बूलु कंदो। हिनखे ही तालो लॻल आहे, हिन में अंदरि कोन छॾींदा आहिनि। ऐं इहो दरवाज़ो आहे, हीअ अबू जहल जो घर हो हिते। हा, अली मोहम्मद जे फेसबुक अकाउंट तां थैंक्स सर, आई एम ज़हीर अहमद तुर्क। हाँ ज़हीर, तुंहिंजा बि कुर्ब लख लाइक़ ॾिसें पियो, अलाह ताला तोखे वरी बि नसीब फरमाए। हीअ साम्हूं हज़ूर सल्लल्लाहु जे पैजाज जी जॻह, हज़ूर सल्लल्लाहु जो घर मुबारक जेको मक्का मुकरमा में ही पहिरियों हिते रिहाइश पज़ीरो आहे, ऐं हितां खां पोइ हिजरत थी मदीना मुनव्वरा ॾांहुं। ही मथे जबल आहिनि, इन जे पोयां साम्हूं सुरंगूं पियूं ॾिसजनि, इहे मीना ॾांहुं थियूं वञनि। ऐं हीअ हिते जेको आहे इहो हींअर लाइब्रेरी आहे, हिन में अंदरि किताब वग़ैरह रखियल आहिनि। पर कुझु रवायतुनि जे मुताबिक़, कुझु माण्हुनि ॻाल्हियुनि जे मुताबिक़ त हिन में अञा बि को अहिड़ो उहो सेक्शन, उहा जॻह उन ई पोज़ीशन में रहियल आहे जेका लिकियल आहे, पर उते अंदरि वञणु कोन था ॾियनि। परवेज़ अली तुर्क साईं सभिनी खे दुआऊं सलाम, सभिनी खे दुआऊं सलाम। परवेज़ पियो चए, डॉक्टर परवेज़ जी। 2006 में असीं अंदरि विया हुआ। हा, असां सां गॾु हिकिड़ो हाजी आहे, हाजी नूर मोहम्मद तुर्क। उहो हींअर पियो ॿुधाए रहियो आहे त असीं 2006 में आयासीं, त इन में लाइब्रेरीअ में अंदरि असीं इंटर थिया हुआसीं, असांखे इहा सआदत नसीब थी हुई। ऐं साईं गुलाम रसूल शाह बि ॾिसी रहियो आहे, उहो बि हिते दीदार करे वियो आहे। अलाह ताला उनखे वरी बि नसीब फरमाए। हाणे जन्नत अल मौला ॾांहुं वेंदासीं, पर हाणे वीडियो मुंहिंजे ख़्याल में वॾो पियो थिए, जेकॾहिं तव्हां ॾिसो पिया को रिप्लाई करे त उन जे लाइ असीं वरी बि कंटिन्यूस रखूं था, जे न त पोइ असीं वञूं। थोरो मिड़ई 1 किलोमीटर जो फ़ासिलो अञा बि रहिजी वियो आहे होसि ताईं पुॼण जो। परवेज़ अली तुर्क जी फरमाइश आहे, साईं हाजियुनि जो दीदार करायो। अदा हीअ हाजी आहे तव्हांजो हाजी नूर मोहम्मद तुर्क, ऐं हीअ आहे हाजी अबू बकर तुर्क। हीअ ॿियो तव्हांजो हाजी पियो अचे, हाजी मोहम्मद अज़ीम तुर्क।
बाक़ी ॿिया असीं कमरे ते छॾिया आहियूं, कुझु लेडीज़ हुई असां सां गॾु उन करे। ऐं मुबारक गुलाम रसूल शाह, मुबारक हो आप सबको और सबको सलाम हो गुलाम रसूल शाह जी तरफ़ां। तव्हांखे बि मुबारकूं हुजनि। हा, ही तव्हांखे मुबारकूं पिया ॾियनि। तव्हांखे मुबारक हुजनि। साईं गुलाम रसूल, ये तव्हांजी महिरबानियूं यादि करे त रहिया आहियो न। काइम अली शाह बि ॾिसी रहियो आहे, उनखे बि अलाह ताला हे ज़ियारतूं नसीब फरमाए। ऐं मथे घर ठहियल हुआ हिन जबल ते। जॾहिं आऊं ऐं साईं गुलाम रसूल शाह हींअर ॾिसे पियो लाइव में, हिते जॾहिं असीं आयासीं त इहे मथे सभु घर हुआ। जीअं हे मथे परियां ॿिया ॾिसजनि पिया, ईअं हिन जबल ते पहिरीं बि घर ठहियल हुआ, जेके हींअर तमामु ख़तमु करे छॾिया अथनि। मथे रोड ठाहिया अथनि, कुझु सुरंगूं ठही वयूं आहिनि। शाहनवाज़ तुर्क लिखियो आहे त देख रही है, इहो सम्झिस कोन त छा आहे, पर जेको को ॾिसे पियो त उनखे बि अलाह ताला नसीब फरमाए वरी हिते जी ज़ियारत। गुलाम रसूल शाह लिखियो, तव्हांजी महिरबानी, थैंक्स। हे असीं हाणे वञी रहिया आहियूं जन्नत अल मौला, मक्का मुकरमा जो तमामु मोतबर क़ब्रिस्तान, जिते अम्मा खतीजत अल कुबरा ऐं ॿिया बि तमामु घणा असहाबी हुते आहिनि। हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत अब्दुल मुतलब, हुनजी मज़ार हुते आहे। सॉरी, ॾाॾो अब्दुल मुतलब। चाचो अबू तालिब, चाचो अबू तालिब हो न? हाँ, चाचो अबू तालिब। ख़ालिद अल बलोशी बि ॾिसे पियो, मोइज़ जान बि ॾिसे पियो। अलाह ताला उन्हनि खे बि ज़ियारतूं नसीब फरमाए। हा, हिते हाणे थधी हवा लॻे पई ॾाढी प्यारी। जमील अहमद तुर्क, शबीर माह, इहो अलाह छा लिखियो आहे कोन सम्झ में आयो। शबीर मामा लिखियो आहे या छा? अच्छा, भला हिननि दोस्तनि सां गॾु कुझु ॿिया बि ॾिसी रहिया हूंदा, जेके जिन जो फेसबुक अकाउंट कोन्हे, उन्हनि खे बि अलाह ताला हे ज़ियारत नसीब फरमाए। हे साम्हूं कबूतर आहिनि जेके अन्न पिया खाइनि। छा चयो तव्हां? हा हा, इहो कंस्ट्रक्शन हले पई न, हीअ मथां पुल पई ठहे, हू सॼो हरम जो हिसो आहे। साम्हूं जेको इहो कंस्ट्रक्शन हले पई, इहो हरम जो हिसो नओं पियो ठहे। हीअ मथे पुल आहे, हीअ पुल वञे थी सिंध में एंटर थींदी, परियां मीना न वेंदी। हा, शाहनवाज़ तुर्क आधा देख रहे हैं, बंद नहीं करना। हाँ शाहनवाज़, ठीकु आहे, तव्हांजे लाइ बंदि कोन था कयूं, जेसि ताईं चार्ज आहे त हलायूंसि था। हीअ पुल आहे, वॾी नई ठही आहे हींअर। इहा बाईपास थी करे हितां मीना खे जबल जेके आहिनि उन्हनि मां अंदिरां सुरंगुनि मां मीना वेंदी। इहो पुल आहे। हे कबूतर आहिनि हिते, ॿार रांदि पिया कुॾनि। हे कबूतरनि जे लाइ अन्न विकिणंदा आहिनि हिते माण्हू, पंहिंजो रोज़गार कमाईंदा आहिनि। ऐं
माण्हू ईंदा आहिनि जे कबूतरनि खे अन्न वठी ॾींदा आहिनि सवाब जे ख़ातिर। मुंहिंजे हिते माण्हू छॾे वञो मेड़ रखियो पियो हाल कम हा ॿिए हंधा वठी बि अचनि था। माण्हू वेंदा वठी अचनि था न छॾींदा किंग सद्दाम जानवरी बि ॾिसी रहियो आहे असांखे। मुंहिंजो दोस्त मुंहिंजो क्लास फेलो सिंध यूनिवर्सिटी IMCS जो स्टूडेंट सदाम भाउ तव्हांजा कुर्बा अलाह ताला तव्हांखे बि ज़ियारतूं नसीब फरमाए। मक्का मुकरमा जन्नतुल मौला वारे रोड तां वञूं पिया जन्नतुल मौला जी ज़ियारत कंदासीं। हे गस में कबूतरनि जेके अन्न पिया खाइनि। ॿार हिननि सां रांदि खेॾनि था। अॻियां नंढड़ी आहे हिकिड़ी खेॾे पई। हे ट्रैफिक पुलिस जी गाड़ी आहे। ट्रैफिक पुलिस ये रोड ते गस में बाज़ार रोडनि ते जेके हाजी सामान वठी ईंदा आहिनि त उन्हनि जे लाइ कुझु सामान ज़मज़म जा दॿा मुसला हाणे ही पाणी जेको आहे न ही खुली पैकिंग वारो हे जेके दॿा रखियल आहिनि इहे कोन्हे हलो हुन में जहाज़नि में। हिते जी गवर्नमेंट जी पैकिंग आहे उहा बोतल जेकी 5 लीटर वारी उहा ई सिर्फ़ु हिकिड़ी हलो हूंदी आहे जेका एयरपोर्ट तां मिलंदी आहे। बाक़ी हितां पोइ माण्हू खणंदा आहिनि हिन में पाणी भरे कमरनि ते वञी पीअंदा आहिनि। उहो पाणी इन जे लाइ दॿा अच रखियल आहिनि कुझु दुकाननि खाधे पीते जा। गुलाम रसूल शाह कह रहा है कि गुलाम रसूल शाह चाहे पे एक बार फिर हाजियों का दीदार करवाना। तो मैं चलाता हूँ सेल्फी में सारे आ जाए। हाजी हम कहाँ था भाई तो हाजी में दीदार कराया। बाज़ार आहे पासे खां हेॾां हे रोड हलनि पिया। जमील अहमद तुर्क चाचा अली मोहम्मद के 4 वाले की दुआ करो। चाचा अली मोहम्मद खे अल्लाह ताला ख़ुशि करे उन जूं मुसीबतूं मुश्किलातूं दूर करे। पानी पिए ना पानी बडूका खाना पिया ये पानी बड़े बडूका क्यों करो। अली तुर्क चए पियो त उर्स वलद अब्दुर्रहमान तुर्क वफ़ात करे वियो आहे उन लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरनि। उर्स वलद अब्दुर्रहमान तुर्क
अदा मोहम्मद उर्स हाजी राज़े जो चाचा गुज़ारे वियो आहे, उन लाइ बि दुआ घुरंदा। शाहनवाज़ तुर्क अली भाई शाहनवाज़, अल्लाह ताला उनजी मग़फ़िरत फ़रमाए, अल्लाह ताला उनखे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। उन मुक़द्दस जगह तां दुआ घुरूं था, अल्लाह ताला उनजा बि नसीब सुठा करे, अल्लाह ताला जन्नत नसीब करे। मोहम्मद असलम तुर्क ॾिसी रहियो आहे, अल्लाह ताला उनखे बि वरी बि ज़ियारत नसीब फ़रमाए। असीं वञूं पिया हरम खां जन्नतुल मौला मक्का मुकरमा जो तमामु मोतबर क़ब्रिस्तान। पाण उते सिंधीअ में हुनखे जन्नतुल मालिया चवंदा आहियूं, पर हिते अरबी वारा जन्नतुल मौला हिनखे सॾींदा, त उन हिसाब सां उहो नालो वठां पियो। हीअ साम्हूं हिकिड़ी मस्जिद तव्हांखे नज़र ईंदी हिन पुल जे हुन पासे, अचो तव्हांजो दीदार करायां तव्हांखे हिन। हिन रोड जो नालो आहे तारीख़ सैयदना उमर बिन ख़िताब रज़ी अल्लाह ताला अन्हु। हीअ बोर्ड लॻल आहे ऐं हीअ जेकी मस्जिद आहे, हिन मस्जिद जो नालो आहे मस्जिद फ़तह। मस्जिद फ़तह जॾहिं मक्को फ़तह थियो, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग फ़तह कई, पोइ हिते अची क़याम कयो। इहा मस्जिद फ़तह आहे। अञा बि हींअर बि उनजी माना मरमत थी आहे, हिन में निमाज़ थींदी आहे हीअं तक। हा वञे त वञी सघे थो, जेकॾहिं हलणु चाहियो था त दीदार करे सघो। ये मस्जिद फ़तह है। हींअर शायद बंदि आहे या छा, उन पासे खां फिरी ॾिसूं था। हीउ ग्रुप हिकिड़ो आहे अलाए जेको दीदार करे पियो, ज़ियारत करे पियो। हाँ तो पाण आए था। ये मस्जिद फ़तह जो अंगण आहे, हिते माण्हू नमाज़ पढ़नि पिया ऐं ॾिसूं था अंदरि खुलियल आहे या न, पर मुंहिंजे ख़्याल में बंदि आहे। हीअ दरवाज़ा अथसि पर बंदि आहे। हुन पासे खां दरवाज़ा हुआ, उहे बंदि हुआ। बंदि आहे या मस्जिद फ़तह, हाँ बंदि आहे। बंदा इसी वटि भले ज़ियारत करो। नफ़िल पढ़ंदो शायद। बंद पई आहे, खुलल कोन। शाहनवाज़ तुर्क, अदा चाचा हाशिम की घरवाली बीमार है, उसके लिए भी दुआ करना। शाहनवाज़, अल्लाह ताला उनके कामिल शिफा अता फरमाए, अल्लाह ताला बीमारी ख़त्म करे। शाहनवाज़ असां साईं इम्तियाज़ मां जे लाइ दुआ घुरी आहे। तहबतुल्लाह जे हथ साईं इम्तियाज़ मूंखे
कयो हो ऐं हूअं बि जेके बि पंहिंजे ॻोठ खां ग़रीब रिश्तेदार जेका बीमार आहिनि उन्हनि जे लाइ असां ख़ुशूसी दुआ घुरी आहिनि ख़ुशूसी उन्हनि खे अलाह साईं शफ़ा ॾे हरम खे वेझो न मोहम्मद असलम तुर्क माशाल्लाह दुआ में यादि करना असलम अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि करे अल्लाह ताला तव्हांखे वरी बि ज़ियारतूं नसीब करे हीअ मस्जिद फ़तह जो दीदार कयासीं हितां वरी तव्हांखे लुक ॾेखारिया हिन जो ऐं उहा मस्जिद जिते हज़ूर अलैहिस्सलाम मक्का फ़तह कयो ऐं उन खां पोइ हिते क़याम कयो उते हींअर मस्जिद इहा ठहियल आहे मस्जिद फ़तह इहो मैदान हुन टाइम ते मक्का फ़तह जी जंग लॻी ऐं हीअ हिकिड़ी ॿी मस्जिद साम्हूं तव्हांखे हीअ नज़र अचे पई हिन मस्जिद जो नालो आहे मस्जिद जिंदरावी हिन जी हिस्ट्रीअ जी मूंखे एतिरी ख़बर कोन्हे पर हीअ बि पुराणी यादगारनि में शुमार थिए थी हिन खां अॻियां हिकिड़ी मस्जिद जिन आहे उहा पोइ ज़ियारत तव्हांखे करायां थो ऐं हींअर वञूं पिया जन्नतुल मौला कब्रिस्तान मक्का मुकरमा जो सभ खां वधीक मोतबर कब्रिस्तान हीअ मस्जिद आहे हिन जो नालो बि तव्हांखे ॾेखारियमि मस्जिद जिंदरावी हीअ बि पुराणी मस्जिदुनि में शुमार थिए थी पर हिन जी ख़ासि हिस्ट्रीअ जी का ख़बर मूंखे न आहे मस्जिद जिंदरावी हे साम्हूं निम जो वणु बीठल आहे ऐं इन जे साम्हूं साम्हूं इहे गाॾियूं पई ॾिसजनि एम्बुलेंस टाइप जूं इन में अंदरि जो दरवाज़ो वञे पियो जन्नतुल मौला जो शानवा तुर्क आदा मेरी बहन अदी के लिए भी दुआ करना कि अल्लाह पाक उसे भी ज़ियारत नसीब करे शाहनाज बा अल्लाह ताला अदी खे भी जन्नतुल मौला जा दीदार नसीब करे ऐं पूरे मक्के जा पूरे मदीने जा उमरो नसीब करे हज नसीब करे हीअ हाणे जन्नतुल मौला जे गेट ते पहुता आहियूं हिते लेडीज़ खे एंटर थियणु कोन ॾींदा आहिनि हीअ ग्रुप हिकिड़ो आयल आहे इहो बि मायूं ॿाहिरि पियूं विहनि बाक़ी जेके मर्द आहिनि उहे अंदरि वेंदा ज़ियारत कंदा हीअ जन्नतुल मौला जो बोर्ड लॻल आहे कब्रिस्तान जो मक़बरा अल मौला गवर्नमेंट जे तरफ़ां बोर्ड लॻल आहे जन्नतुल मौला जो ऐं हितां एंटर थींदासीं असीं जन्नतुल मौला में हे जन्नतुल मौला जो मेन गेट जितां असीं अंदरि एंटर थिया आहियूं हे हिकिड़ो हिते सम्झो त मुसाफ़िरनि लाइ जेके कांधी ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ हिते ई सहूलियत ठहियल आहे कब्रिस्तान में अची जनाज़ा दफ़न कंदा आहिनि पोइ हिते बीहंदा आहिनि दुआ थींदी आहे ऐं हितां ई पाणी रखंदा आहिनि जेको माण्हू खणी पी सघे थो हिते माण्हू ईंदा आहिनि जेके फी सबील अल्लाह हिननि फ्रिजनि में पाणी छॾे वेंदा आहिनि ऐं जेकी आवाम ईंदी आहे उहा खणंदी आहे पीअंदी आहे ऐं हे हाजी आया आहिनि ज़ियारत जे लाइ उहे पाणी खणनि पिया पीअनि पिया हा वियो हुते अॻियां हुननि ते थधो मथे पियो सही है हाली तुर्क साईं अल्लाह करे असांजा भाग बि अल्लाह अव्हां जे भागनि जहिड़ा करे आमीन हाली बि अल्लाह ताला अव्हांजी इहा दुआ क़बूल फरमाए हाणे असीं थोरो हिते थकी पिया आहियूं रेस्ट पिया कयूं 2 मिंट पाणी पीअंदासीं हिते हे जेके ठहियल आहिनि
ईअं सम्झो बेंचूं ठहियल आहिनि हिकिड़े क़िस्म जूं जेके हिते कांधी ईंदा आहिनि दफ़न कंदा आहिनि जनाज़नि खे उन्हनि जा माइट अची हिते जो हिकिड़ी दस्तूर आहे रवाजु आहे त जिन जा माइट हूंदा आहिनि जंहिं उन जनाज़े जा उहे अची इन्हनि वटि वेही रहंदा आहिनि इन्हनि ते सीटुनि ते ऐं पोइ ॿिया जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि सां वारे सां मिलंदा वेंदा आहिनि या हिते लाइन हणी बीठा हूंदा अहिड़ो हींअर मंदरु हिते आहे कोन थोरो सवेर अचूं हा त उहो बि तव्हांखे ॾेखारियां त हे अञा हाजी अचनि पिया ज़ियारत कनि पिया ऐं हिते पाणी फ्रिजनि में रखियलु आहे थी सही ॻाल्हि आहे जेके हाजी खणनि था पीअनि था त आबे ज़मज़म ही कोन हूंदो आहे पाणी ही नॉर्मल मिनरल वाटर आहे बसि हा तव्हां खणी सघो था पीअण जे लाइ को मसइलो हा थकी पिया साई खणंदा इहे खणी अचो गिलास हुन में डस्टबिन में छॾियो ख़ाली गिलास त खणी डस्टबिन में छॾियो हे जेके कांधी ईंदा आहिनि न जिन जो जनाज़ो हूंदो आहे त उहे माण्हू दफ़न करे पोइ जीअं पाण ॿाहिरि क़ब्रस्तान खां अची दुआ घुरंदा आहियूं त पोइ उहे उन्हनि जा माइट अची हिननि ते लाइनूं लॻा बीहंदा आहिनि पोइ जेके ॿिया हूंदा आहिनि उन्हनि सां जेके मिलण वारा उहे नंबर वाइज़ उन्हनि सां ईअं मिलंदा वेंदा हिते उहो हींअर दफ़न करे वियालिया आहिनि पाण थोरो देरि सां पहुता आहियूं थोरो सवेर अचूं हा त उहो नज़ारो बि हिते ताईं ॾिसो माण्हू जेके ईंदा आहिनि पंहिंजो जनाज़ो खणी हिते दफ़न कंदा आहिनि उन खां पोइ हिते हिननि वांगुरु अची वेही रहंदा आहिनि पोइ ॿिया जेके ईंदा आहिनि जेके जनाज़े वारा कोन हूंदा आहिनि उहे जेके कांधी हूंदा आहिनि उहे उन्हनि सां नंबर वाइज़ मिलंदा वेंदा हाणे जनतल मौला जे क़ब्रिस्तान में दाख़िल थी विया आहियूं शाहनवाज़ तुर्क अदा चाचा गुल हसन कहाँ है शाहनवाज़ उहो कमरे ते छॾिया आहियूं लेडीज़ सां गॾु ऐं हीअ तव्हांखे मथे दीदार कराइणा आहियूं ये कब्रिस्तान है हे लाइनुनि में जेके पत्थर आहिनि ॾिसो पिया इहे क़बरूं आहिनि जे हेठां स्लेब लॻल आहिनि जेके सीमेंट जा हूंदा आहिनि मथां मिटी आहे पोइ मथां इहे पत्थर रखियल आहिनि हा कुझु क़बरूं वरी ताज़ियूं कनि था इहे साम्हूं तव्हांखे अरबा नज़र पिया अचनि साम्हूं हिन पासे हिकिड़ो अॻियां जबल ॾिसिजे पियो हिन जबल खां ओरियूं जेको सेक्शन आहे हेठि जेको उन में असाब कराम उन सेक्शन में होॾे हलूं था ज़ियारत कंदासीं ऐं हीअ हिते जेको आहे हीअ हींअर जेके माना पोइ जी जेके क़बरूं आहिनि असाब खां दौर खां पोइ जूं उहे हे आहिनि जेके हिते ठहियल आहियो भले हा हे जनतल मौला आहे अलीमान तुर्क थी सघे थो त ज़ाहिरी हुजे साईं दुआ में यादि रखना ऐं हाशिम तुर्क साईं असांजे तरफ़ां बि सभिनी खे सलाम ऐं दुआ में यादि रखना हाशिम तुर्क सभिनी खे सलाम पियो चवे वालेकुम सलाम पिया चवनि हाशिम साहिब तव्हांजा सलाम पुॼी विया हिननि हाजियुनि खे अॻियां हाणे वेंदासीं जिते अम्मा खतीजतुल कुबरा ऐं हिज़र शाह सलम जो ॾाॾो अब्दुल मुतलब उन्हनि जूं मज़ारूं आहिनि उन्हनि जो बि दीदार कंदासीं
ॾियारी ॾिनल आहे पर ताईं बि कोशिशि कंदुसि त तव्हांखे दीदार करायो। हीअ मथे सभु क़बरूं आहिनि, हिननि खां इहे जेके सीढ़ियूं वञनि पियूं थोरे थोरे टुकड़े खां पोइ वरी सीढ़ियूं मथे थियूं वञनि। इहे क़बरूं आहिनि, इहे हेठां अंदरां गसा इन में माण्हू वञनि था अॻियां। जेको असाबा वारो सेक्शन आहे जिन में असाबा जूं क़बरूं आहिनि, साहबियुनि जूं क़बरूं आहिनि, उहो सभु हेॾां अॻियां आहे जितां वञूं पिया। हा कुझु अहिड़ो बि ॿुधण में आयो आहे। ऐं डस्टबिन रखियल आहिनि हिन में। हा हिते मूं हिकिड़े दफ़ा ईअं हूंदो, हिकिड़े दफ़ा हिते आऊं जॾहिं पाण आयासीं 2011 में, तॾहिं ग़ुलाम रसूल मूंसां गॾु हो ऐं हिते हिकिड़ो जनाज़ो दफ़न पिया कयूं। त उन में असीं अची बीठासीं, ॾिठोसीं त कीअं पिया दफ़न कनि। अंदरि क़बर कोठी, उन खां पोइ बि मूं ॾिठो आहे अची बाबा सां गॾु आयुसि त उन बि ॾिठो, मूं बि ॾिठो। हेठि माना हीअं टैंकी टाइप जी हिकिड़ी ठहियलु आहे, दीवारूं ॾिनल आहिनि, हेठि ज़मीन कची आहे। पोइ उन में रखी मथां जेको सो स्लेब जेके पाण सीमेंट जा ठाहींदा आहियूं उहे मथां रखी, मथां थोरो गाहु विझी ऐं मिटी विझी छॾींदा आहिनि, मथां पाणी जो ॾॿो आहे। हिकिड़ो टैक्सी ड्राइवर मूंखे हिते मिलियो सौजा में, जिद्दे में। उन चयो आऊं हुते जनतल मौला में कमु करे आयो आहियां ऐं असीं इहो कंदासीं त उन में हिकिड़ो केमिकल हारींदा आहिनि जेको मिटीअ में ई गॾु मिलाए छॾींदा आहिनि क़बरूं दफ़न करण खां पहिरीं। जेको जनाज़ो खणी ईंदा आहिनि त उन्हनि खे ख़बर कोन हूंदी आहे, कोन पवंदी आहे त छा आहे छा कोन्हे। पोइ उहो जेको केमिकल आहे उहो उन जनाज़े खे ख़तमु करे छॾींदो आहे, मिटी करे छॾींदो आहे। ऐं चई मुंहिंजो उस्तादु हो हिकिड़ो, उहो हुते रहियसि त उहो बि गुज़ारे वियो, उन खे बि अची हुते दफ़न कयूं जनतल मौला में। ऐं हिननि जो कुझु टाइम पीरियड हूंदो आहे, उन खां पोइ वरी क़बरूं खोलींदा आहिनि। त माना हाणे उहो ख़तमु थी विया हूंदा, उन सेक्शन में वरी नवां जनाज़ा रखंदा। त उन चयो त उहा जॾहिं उन जो सेक्शन जो वारो आयो, उहा असां क़बर खोली त उहो माना साबित सलामत ऐं उनखे जेको माना मुंहुं पेशानीअ ते पघर बि बीठल हो। त पोइ जेके अहिड़ा जेके अलाह वारा आहिनि उन्हनि खे पोइ वरी वापसि चई त बंदि करे छॾींदा आहिनि, पोइ उनखे निशान ठाहे छॾींदा आहिनि, उहा वरी क़बर कोन खोटींदा आहिनि। हे अंडरग्राउंड पुल आहे जेका वरी अॻिए सेक्शन खां वञे पई, हिते असाबियुनि जूं ख़बरूं आहिनि। ऐं हीअ जेकी अंडरग्राउंड पुल आहे हिन जे मथां वरी रोड ठहियलु आहे जेको मके शहर खे उन्हनि खे अंदरां रोड वञे थो, मके शहर खे जेको थो पास करे हिन पुल जे मथां रोड आहे। हिते 12 महीना माण्हू अचनि था, इहो डेली था अचनि, उहो पाण वारो सिस्टम हिते कोन्हे। हा हीउ ॿियो सेक्शन जेको आहे हुन में एंटर थी विया आहियूं। हीअ हिते पाणी रखियो आहे, फी सबीलिल्लाह माण्हू रखंदा आहिनि। ऐं अलीमा तुर्क ऐं ज़हीर अहमद तुर्क इहे सभिनि खे सलाम चवनि पिया ऐं मुबारकूं पिया ॾियनि सभिनि खे। भाई मुबारकूं सलाम तव्हांजा हिननि हाजिनि ताईं पहुता ऐं तव्हांखे बि चवनि पिया सलाम मुबारक। जमील अहमद तुर्क साईं शकील के हक़ में भी दुआ करो। जमील भाई शकील के अल्लाह ताला सहायता अता फरमाए, तंदुरुस्ती अता फरमाए। हाँ स्लेब आहिनि जेके क़बरुनि जे मथां रखी ऐं उन जे मथां गाह विझंदा आहिनि, कुतुर हिकिड़ी थियल हूंदी आहे छबर टाइप जो गाह,
ऐं उनजे मथां थोरी मिटी विझी ऐं पाणीअ जी बाल्टी हारे छॾींदा आहिनि बसि। ऐं स्लेब आहिनि जेके मथां रखंदा आहिनि। हीअ मथे जेको सेक्शन आहे इहो असाबा जो आहे। मूं लाहे छॾी। ये जन्नतुल मौला जो दीदार मक्का टावर ॾिसिजे पियो ऐं इहो मस्जिदुल हराम कैबतुल्लाह उन खां ही हेतिरे फ़ासिले ते ही क़ब्रिस्तान आहे जन्नतुल मौला। ऐं हाणे हीअ असीं जंहिं सेक्शन में पहुता आहियूं त इहो असहाबा कराम जो सेक्शन आहे जेके हिन में अंदरि असहाब आहिनि सभई। हिन गेट मां तव्हांखे ॾेखारियां धुंध नज़र अचे पियो। अॻियां हलूं था ॾिसूं शायदि किथां सही ॾेखारे सघां। ये अंदर जेकी क़बर मुबारक ॾिसिजे पई या अम्मा खतीजतुल कुबरा जी ये साम्हूं वारी ये जेकी चौकुन विच में ठही पिया। हाँ ये जेकी आहे अम्मा खतीजतुल कुबरा। ये मथे सॼो जेको क़ब्रिस्तान जो सेक्शन आहे हिन में असाबी आहिनि। बाक़ी ॿियूं क़बरूं मथे आहिनि पर नज़र कोन थियूं अचनि सही। हाँ शहनाज बाग कुर्ब लख लाइक। हाणे असांखे थोरो सलाम पढ़णु ॾियो। हाँ चई मोबाइल रखां थो। من عليائه هذا الصفاء وسيل القرآن كل من قدم الشهادة آثم أو كل من وأدى البرية جاءني حارت ملوك الإنس في كنه كذا في مشربي حارت ملوك الجاني من أهد الأواه آهم قلت آمن أوقد الأواد في الوجدان دانت فراغ الصالحين لثروتي وازدانت العلياء بالإحسان عني عن المعصوم جل ثناؤه من ظن بي خيرا له خيرا ثوب من النور العلي لبسته نعم اللباس وجل من أعطاني من شاهد الوجه الكريم فهل له أن يستسير الراحة بالكيعان أم هل تراه إذا استغام مشاهدا ألا يهيم بنشوة النشوان نفس العبد الراني أحمد قلبه نفس العبيد وسيلة الإنسان عن المعصوم جل ثناؤه من ظن بي خيرا له خيران باب الدخول إلى الحبيب مؤكد باب الإمام हिकिड़ो हमरा सूडान जो पियो लॻे इहो सलाम पियो पढ़े अरबीअ में
كانت براغ الصالحين لثروتي ودنانة العلياء بالإحسان यहाँ के गरीब थोड़ी जियारत कर रहे हैं طاهران لخلقه هم عاقلي هم ناقلي ولساني أطفي بهم حر الرضا وسعيرها لولا محبتهم يغال لساني الرضا وسعيرها لولا محبتهم يغال لساني لولا هواهم بالقلوب وفي الحشا ما جاء साई खड़ो भले मोहम्मद परवेज तुर्क साईं बाबा किथे घुमाए परवेज भा जी गुलासन उते लेडीज़ सां गॾु छॾिया आहियूं कमरे ते थोरो थकल हो चई हींअर कोन थो हलां पोइ हलंदुसि रहीम बख्श तुर्क भी ॾिसी रहियो आहे भाउ रहीम बख्श खे अल्लाह ताला जी दीदार नसीब फरमाए सैदाबाद खां में ॾिसे ही जन्नत अल मौला आहे ही जेको सेक्शन आहे इहो पुराणो नओं सेक्शन आहे जंहिंमें ॿिया पन थी सघे थो असाब बि हुजनि इन खां ही जेको मच्छियूं पासो तव्हांखे मूं ॾेखारियो पहिरियों वरी बि थोरो दीदार कराइण जी कोशिशि कयां त इहो जेको आहे असाबनि जो सेक्शन आहे لولا هواهم في القلوب وفي الحشا ما ذاق قلب لذة الإيمان ये ख़बर आहे لولا محبتهم ही मूंसां गॾु हिकिड़ो हमरा बीठो आहे इहो सलाम पियो पढ़े अरबीअ में मालूद पियो चए या सलाम पियो पढ़े لذة الإيمان يا أيها الناس النبي وحبهم هم عدتي هم ناري أطفي بهم حر الله وسعيرها لولا محبتهم इरफान अली तुर्क साईं मुबारक हो माशाल्लाह इरफान बा खैर मुबारक हो जावेद हसनीम जावेद अतारी वो भाई भी देख रहे हैं अल्लाह ताला उसको भी ये ज़ियारत नसीब फरमाए जावेद अतारी भाई ये हम जन्नत अल मौला में आए हुए हैं अम्मा खतीजतुल कुबरा उसका भी दीदार किया है उसके मज़ार का और बाकी भी असहाबा हैं मैं कोशिश करता हूँ मोहब्बत वाले बंदे हैं तो आपको फिर ये وما ذاك إلا أن فيها ये अंदर जो इसमें दिख रहे हैं ये رسول الهدى روحا ये छोटी दीवार की तरह बना हुआ है ये अम्मा खतीजतुल कुबरा की मज़ार मुबारक है لطيبة ميثاق علي قديمه إذا ذكرت يوم अजीम के नाम है ना शाहनवाज़ तुर्क अज़ीम खे चओ त मालूम त पढ़े शाहनवाज़ वाह हिते सिस्टम थोरो चेंज लॻो पिया असांखे ही लाइव हलाइण ते हिकिड़े में झलियो पर असीं लाइव हलायूं पिया ऐं ॾिसां थो ऐं चई थो ॾिसां अज़ीम भाउ खे त कुझु हिकिड़ो खणी मिसरा पढ़ी वठि फरमाइश आहे त अज़ीम भाउ खे चओ त मिसरा हिकिड़ी मालूद जी पढ़ कहिड़ो पियो तो शाहनवाज़ ऐं ॿिया बि ॾिसनि पिया शाहनवाज़ भाउ इहो हाणे जवाबु ॿुधई थका पियो साईं कोन थो बाबा हर में पढ़ंदा हलो शाहनवाज़ भाई हिते थोरो अदब जो मकान आहे माण्हू थोरो एतिराज़ पिया कनि वीडियो बि न भरियो पर असीं लाइव हलायूं पिया इन करे जेको पाण थोरो डपु लॻो पिया ऐं ॿार वरी किथे वरी मालूम पढ़ंदो हू हमरा और बि ॻाल्हाइण वारो आहे जेको बिना खुटके जे लॻो पियो आहे ऐं पाण जहिड़ा माण्हू हिते थोरो ॾजनि था हे चैंपलूं सभिनी हुते ॿाहिरि लथल आहिनि अंदरि वञनि था अदब एतिराम सां हिकिड़ो बंगालियुनि जो ग्रुप आहे जेको उन्हनि खे गाइड करे थो ॾिसनि पिया ज़ियारत कनि पिया हीअ बि कंहिं शायदि असाबी जी ख़बर आहे जेका अलॻि ठहियलु आहे हिन खे हिकिड़ी इहा दीवार बि फिरी पई आहे
ऐं हिते मथे का ख़बर बि कोन्हे का हिकिड़ी उहा सीढ़ी ठही पई आहे इन पोइ कोशिशि कयां थो वञा थो दीदार थोरो करियूं पर अंदरि शायदि इहे बि ख़बरूं आहिनि इन में ठहियलु पर हाणे हेॾे वञूं कोन था हिते थी सघे थो ॿियनि साहिबनि जूं ख़बरूं हुजनि बेअदबी थींदी अंदरि नथा वञूं हितां खां दीदार कयो इरफान सभिनी खे सलाम पियो चए दुआ जो पियो चए इरफान साईं रमज़ान और हेॾा मथियों थोरो सेक्शन अचो थोरो ॾिसूं हेॾां छा आहे ही मथे बसि हिते गंग पियो लॻे अॻियां गाॾियूं पियूं अचनि वञनि गसा शायदि रोड आहे हे बि क़ब्रस्तान आहे कुझु सेक्शन ठहियलु आहे मथे ज़ोएब तुर्क बि ॾिसे पियो ऐं हितां कुझु असाबनि जूं मज़ारूं आहिनि कोशिशि कयां त दीदार कयूं हीउ सेक्शन जेको बि आहे न मथे हिन ॾियारीअ में ॾिसिजे पियो इहो पुराणो जन्नतल मौल आहे हा हिन में सभु असाब आहिनि हीअ त दीदार करण आया आहियूं हिनजो हुतां दीदार थोरो सही कोन थो थिए हिते हीअ तमामु ईज़ी आहे हीअ जेको बि सेक्शन आहे हुन में ॾेखारींदा आहिनि न टीवीअ में पोइ बि मथां ॾेखारींदा आहिनि त यको अहिड़ो फस्ट क्लास ॾिसबो आहे हे हिते सभु असाबनि जूं ख़बरूं मुबारक हीअ हितां हाणे सही ॾिसण में अचे तव्हांखे ज़ूम करे बि ॾेखारियां त हीअ जेको हिकिड़ो गोल चौरस जेको बजरो ॾिनल आहे उन में वरी ॿ हिकिड़ा नंढा चौरस ठहियल आहिनि उन में जेको हिकिड़ो वॾो आहे उहो अम्मा खतीजतुल कुबरा जी मज़ार मुबारक आहे पप्पू शादी खान पप्पू ॾिसे पियो अलाह ताला तव्हांखे बि ज़ियारतूं नसीब फरमाए हाफ़िज़ अज़ीज़ुल्ला ॾिसे पियो अलाह ताला तव्हांखे इहा ज़ियारत नसीब फरमाए जन्नतल मौला मक्का मुकरमा ऐं हे असाबनि जूं सभु ख़बरूं आहिनि हीअ सेक्शन उन खां जेको पहिरियों सेक्शन ॾिसी आयासीं उहो हींअर नओं सेक्शन आहे जिते ॿिया बि माण्हू दफ़नायल आहिनि ज़ोएब तुर्क चए पियो त चाचा अबू बकर जो दीदार कराए ज़ोएब ही चाचा आहे ऐं हेॾा मथे बि सेक्शन आहे थोरो ॾिसूं दीदार कर हीअ बि नए सेक्शन में शुमार थिए थो ॾिसो हीअ क़ब्रिस्तान आहे ऐं कुझु हिते हीअ जेको आहे हींअर तक़रीबन ॿियनि माण्हुनि खे कोन था एंटर थियण ॾियनि सऊदीन खे ई दफ़न कनि था बाक़ी कोई क़िस्मत वारो आहे कंहिंजो सोर्स आहे त उन जे हिसाब सां हिते अचनि था दफ़न कनि था हीअ हिकिड़ो सऊदी आहे जेको पंहिंजे अज़ीज़नि जे क़बरुनि ते कुझु पढ़ी रहियो आहे ऐं कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेका चवंदा आहिनि त सऊदी जेके आहिनि उहे फुल जेके से माना अहिड़ा आहिनि जेके इन्हनि शयुनि खे कोन था मञनि हीअ तव्हांजे साम्हूं सबूत मौजूदु आहे ऐं कुझु अहिड़ा बि आहिनि हिते तमामु घणा मिलाद बि कंदा आहिनि ऐं शरीक थींदो आहे उन में हीअ हिकिड़ो अमरा बीठो आहे सऊदी आहे जेको पंहिंजे माइटनि जे क़बर ते आयो आहे दुआऊं पियो घुरे ऐं हीअ सेक्शन ॿियो हीअ मथे जबल आहे
हुन खां परियां जेको इहो 11 वारो सेक्शन ॾिसिजे पियो 40 वारो इहो असाबाद जो सॼो मथे जाली से जबल है खुदा हे जबलनि ते मथे घर आहिनि हींअर 4 माण्हू पाण खे ॾिसनि पिया इरफान अली तुर्क ऐं जमील अहमद तुर्क शाहनवाज़ तुर्क ऐं अली अहमद तुर्क उर्फ़ अली अल्लाह ताला इन्हनि खे बि इहे ज़ियारतूं नसीब फ़रमाए हे साम्हूं मक्का टावर आहे मूंखे ॾिसण में अचे पियो हिते आयासीं ज़ियारत कईसीं हाणे असीं वापसि था अचूं हितां जन्नतुल मौला मां ऐं टाइम वरी मग़रिब जो वेझो पियो अचे हाणे वेंदासीं मस्जिद जिन ते उते बि दीदार कंदासीं थी सघे थो त मग़रिब उते थी वञे हा इन पासे हलूं था चैंपलूं खणूं था हा ॿाहिरि था निकिरूं मस्जिद जिन पिने साइड ते हीअ ॿिली वेठी आहे हिते पाणी हिननि में विझी ॾिनो आहे कंहिं पर पीए कोन पई ढकणनि में ढकणनि में कंहिं विधो आहे पर पाणी माण्हू हिते रखी वेंदा आहिनि बर्फ़ थियो पियो आहे सॼो पानी थी भी माल थी हला तो रखी ॾियां हुते पीअण खां बर्बाद बाक़ी रखी सहुलियत करे जन्नतुल मौला में ॿिली आहे हो त आहिनि पाणी वारा बोड़ा पिया आहिनि ॿिलीअ पाणी ॾिनो आज़ीम जी महिनत सजाई थिए पई पाणी पीए पई मोहम्मद रफ़ीक तुर्क ॾिसी रहियो आहे नौमान फारूक ख़ान इन्हनि खे बि अल्लाह ताला ज़ियारत नसीब फ़रमाए जन्नतुल मौला मक्का मुकर्रम हा हे माण्हू ज़ियारत पिया कनि असाबा कराम जूं ख़बरुनि जूं हाणे माण्हू लाइव बंदि थो कयां पोइ वरी मस्जिद जिन वटि थोरो तव्हांखे दीदार कराईंदुसि दुआ में यादि कजो ऐं रोज़ी ख़ान ॾिसे पियो नौमान फारूक ख़ान शाहनवाज़ भाउ हाणे असांखे इजाज़त जेके जिन जिन ॾिठो उन्हनि सभिनी खां पोइ हाणे मोकिलाणी कोन्हे वरी मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़